अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। हकीम जुल्फ़कार सिद्दीकी दवाखानो रायल चौक लाड करो। माशाअल्लाह 35 सालनि खां हिकमत सां लॻा पिया आहियां। पोइ उन खां दोस्तनि कया हाणे ईद उल उज़हा असांजो सुठो ॾींहुं आहे, वॾी ईद जेके चयो वेंदो आहे, कुर्बानी जी ईद। कुर्बानी असां गोश्त जी कयूं था, पर पहिरियों पंहिंजी बि कुर्बानी करणु घुरिजे। नियत साफ़ रखणु घुरिजे, हिलाल रोज़ी हुजे, इहा कुर्बानी असांजी क़बूल पवंदी। बाज़ार हीअ कुर्बानी आहे, पर असली कुर्बानी हूअ आहे जेके असां सम्झूं कोन था। दीन जो त्योहार त आहे, उनखे मुख़लिस थी नियत सां, हिलाल रोज़ी सां, कमायल पैसे सां रोज़गार कयूं ऐं हिलाल रोज़ी सां कुर्बानी कयूं, उहो असांखे कामयाब थींदी, क़बूल पवंदी। मुंहिंजी सिंध अख़बार ऐं चैनल जे लिहाज़ सां हर वक़्तु कोश आहे, ख़ासि तरह ग़रीब मिसकीन जेके मथे नथा पुछी सघनि या वॾी मीडिया ते नथा पुछी सघनि, उन लाइ जाखोड़ करे थी। अल्हम्दुलिल्लाह हर वक़्तु जॾहिं बि कमुकार पवंदो आहे, असां त रुगो मैसेज कंदा आहियूं साईं दिलबर शाह खे, त अल्हम्दुलिल्लाह मसइलो हल थींदो आहे। शहर जे लिहाज़ सां मसइला त घणा आहिनि, पोइ बि अल्हम्दुलिल्लाह जॾहिं बि कोशिशि कई आहे ऐं चयो आहे त साईं लबेक कयो आहे। सो दोस्तनि खे अपील आहे त पंहिंजे हिसाब सां जेकी बि तकलीफ़ हुजे, जेकी परेशानी हुजे शहर मसइलनि में, साईं खे काल रुगो कंदा त इंशाअल्लाह तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। नौजवान हिन टाइम ते माज़रत सां तबाहीअ तरफ़ वञे थो, छो त हू पंहिंजी सिहत जो ख़्यालु नथा कनि। देरि सां सुम्हणु, देरि सां उथणु, खाधो वक़्त ते न खाइणु, सुठो खाधो न खाइणु, ऐं ॾींहों ॾींहुं ॾिसो था त बीमारियूं एतिरियूं वधनि थियूं जो असां वटि जेके मरीज़ था अचनि। हिन वक़्तु मिसाल जेतिरा होटल खुलियल आहिनि खाइण पीअण जा ऐं चांहि जा, ओतिरा तव्हांखे डॉक्टर, मेडिकल सेंटर, हकीम मिलंदा। इन मां तव्हां वाज़े कयो। इन करे नौजवान तबिके खे इल्तिजा आहे, हथ ॿधी दुआ इहा आहे त पंहिंजी सिहत जो ख़्यालु कयो। तव्हां ख़ुशि हूंदो, तव्हांजा वालदेन ख़ुशि हूंदा, न त जानी माली तकलीफ़ तव्हांखे ईंदी, तव्हांजे वॾनि खे ईंदी। खे वरी बि हिन ख़ासि ईद जेकी अचण वारी आहे, उनजो एडवांस में मुबारक हुजनि। त पंहिंजो, पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजे दोस्तनि जो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़ासि ख़्यालु कयो। महिरबानी।